guys, hi माण्हू, हैप्पी इंटरनेशनल मदर लैंग्वेज डे टू यू। तव्हां सभिनी खे आलमी माना इंटरनेशनल, मादरी माना मदर, आलमी मादरी ज़ुबान माना लैंग्वेज मदर टंग ॾींहं जूं खोड़ 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 वाधायूं। अॼु मां जाम ख़ुशि आहियां छाकाणि त असांजे सिंधी ॿोलीअ जो ॾींहुं आहे। मुंहिंजी मदर टंग सिंधी आहे। अगरि तव्हां इहो वीडियो ॾिसो था त मूंखे आशा आहे कि तव्हांजी बि मदर टंग सिंधी आहे या त तव्हां सिंधी ॻाल्हाइणु सिखणु था चाहियो। कोई बि कारण हुजे, कोई बि सबबु हुजे, आई थिंक मां उहो जेको घिसियल पिटियल ॻाल्हियूं चवंदी आहियां उहे ई वापसि चवंदमि। आई थिंक असांजो ओहनो आहे, असांजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे कि असां पंहिंजे मदर टंग खे, पंहिंजे सिंधी ॿोलीअ खे बचाइण जो, महफ़ूज़ रखण जो, अॻियां वधाइण जो ओहनो खणूं, रिस्पॉन्सिबिलिटी खणूं। एंड आई एम वेरी हैप्पी टू सी कि आस्ते आस्ते करे चेंजिस अचनि थियूं सोसाइटी में। मूंखे इंस्टाग्राम ते मैसेजिस ईंदा आहिनि, तव्हांजो ईमेल्स थियूं अचनि, कॉमेंट्स में तव्हां ॿुधायो था कि तव्हां वीडियोज़ जे थ्रू सिंधी सिखो था। एंड कल्ह बि मां नानी जे घर वई हुअमि त उते बि मां पंहिंजे नंढड़े कज़िन सां सिंधीअ में ॻाल्हायां पई, जेके हूअं हिंदीअ में ॻाल्हाईंदा आहिनि। ऑफकोर्स पेरेंट्स जे करे ई ॿार जेकी भाषा ॻाल्हाईंदा आहिनि उहा ॻाल्हाईंदा आहिनि। बट आई वॉज सो हैप्पी टू सी कि 2 साल, 3 साल, 4 साल, 5 साल ॿार मूंसां सिंधी में पिया ॻाल्हाइनि। टुटल सिंधी, शर्माइनि पिया, ॻाल्हाइनि पिया, खिलनि पिया, असां मस्ती पिया कयूं। बट इट वॉज अ लॉट ऑफ फन एंड आई एम वेरी वेरी हैप्पी कि इंटरनेशनल मदर लैंग्वेज डे करे हिकिड़ो डे डेडिकेट कयो वियो आहे सॼे दुनिया में। जेकियूं बि मदर टंग्स आहिनि, जेकियूं बि लैंग्वेजिस आहिनि, उन्हनि खे प्रोटेक्ट करण लाइ। छाकाणि त असांजी एजुकेशन मोस्टली इंग्लिश थी वई आहे, इन करे बाक़ी लैंग्वेजिस ते ॾाढो वधीक कहर पियो आहे, जाम तकलीफ़ूं आयूं आहिनि। एंड उन्हनि तकलीफ़ुनि सां डील करण लाइ अहिड़ा ॾींहं ॾाढा ज़रूरी आहिनि। इन करे आई फील कि आई शुड टेल यू, प्लीज़ ईअं न सम्झिजो कि अगरि तव्हां पंहिंजे ॿार सां सिंधीअ में ॻाल्हाईंदव त तव्हांजे ॿार खे इंग्लिश या हिंदी या ॿी काई लैंग्वेज घटि ईंदी। ईअं सफ़ा कान्हे। रिसर्च इहो ॾेखारियो आहे कि अगरि ॿार खे 4-5 लैंग्वेजिस सेखारियूं थियूं वञनि त ॿारु वधीक होशियारु थो थिए एंड वधीक हुनजो प्रोग्रेस थो थिए मेंटली, फिज़िकली। बट मां तव्हांखे वधीक बोर न कंदमि। मां सुबुह खां जाम आर्टिकल्स तव्हां लाइ रेडी करे रखिया आहिनि, उहे सभु मां डिस्क्रिप्शन बॉक्स में लिंक विझंदीमांव इफ़ यू आर इंटरेस्टेड इन रीडिंग अबाउट दीज आर्टिकल्स। अगरि इहा रिसर्च जेके मां तव्हांखे ॿुधाई मां उन बारे में पढ़ण लाइ। बट मदर टंग जी जेकी कनेक्शन आहे इन टर्म्स ऑफ लर्निंग, अगरि तव्हां मूंखे कुझु सिंधीअ में सेखारींदा, अगरि तव्हां मूंखे कुझु इंग्लिश में सेखारींदा, त जेको तव्हां मूंखे सिंधीअ में सेखारींदा उहो मूंखे वधीक टाइम दिमाग़ में वेहंदो। छाकाणि त उहा भाषा सिधो मुंहिंजे दिलि ते थी लॻे। इहो बेसिक कनेक्शन आहे। एंड हाणे तव्हांखे हिकिड़ो ॾाढो स्पेशल मज़मून महक ॿुधाईंदव। इहो मां ख़ाली इंट्रो ॾियण लाइ आई आहियां हिन वीडियो में। इहो मज़मून वेरी इंट्रस्टिंग स्टोरी। इहो मज़मून महक शूट कयो हुयो जंहिं महिल हूअ नई हुई SFF टीम में। एंड तव्हां ॾिसंदा कि हिकदमि इहे सीरियस स्ट्रिक्ट स्कूल जे ॿार वांगुरु इहे स्पीच चवण लाइ चइबो आहे न, तीअं थी ॻाल्हाए। एंड हाणे ओ माय गॉड, शी इज़ सो मच बेटर स्पीच में, ड्रामाज़ में। बट आई थिंक दिस इज़ वॉट हैपन्स जंहिं महिल तव्हां कुझु शुरू था कयो। बट आई एम ग्लैड कि हुन कॉन्फिडेंस सां कयो आहे शूट। आई होप तव्हांखे इहो वीडियो वणंदो। ऑल्सो मूंखे पंहिंजे कज़िन अमित खे, मुंहिंजे मासीअ पुट खे हैप्पी बर्थडे विश करणो आहे। अॼु हुनजो बर्थडे आहे एंड इन करे थी विश कयांसि बिकॉज ही इज़ द बिगेस्ट सपोर्टर ऑफ सिंधी फिल्म फेस्टिवल यूट्यूब चैनल। एंड आई जेन्युइनली फील चैरिटी बिगिन्स एट होम। मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे जंहिं महिल हो चवंदा आई अथव सिंधी गर्ल, आई अथव असांजी यूट्यूब स्टार। एंड आई जस्ट फील लाइक ओ माय गॉड, कंहिंखे त क़दुरु आहे। आई मीन आई डोंट केयर अबाउट द स्टार एंड ऑल, बट उहो हर वीडियो रिलीजियसली ॾिसंदो आहे एंड शेयर कंदो आहे। एंड इट जस्ट फील्स नाइस जंहिं महिल कॉमेंट्स मां पढ़ंदी आहियां त आई थिंक असांजो कमु आहे सिंधी चैनल्स खे, सिंधी कॉन्टेंट क्रिएटर्स खे, जेको बि सिंधीअ में ॻाल्हाए थो, जेको बि सिंधियत लाइ कुझु करे थो, अगरि तव्हांखे लॻे थो हो ईअं कुझु फेक कम नथा कनि, इलीगल या ख़ाली पैसनि लाइ नथा कनि, त आई थिंक जेके सुठा कम कनि था उन्हनि लाइ सपोर्ट करणु खपे। बट बाक़ी तव्हांजी मर्ज़ी। एंड तव्हांखे इंटरनेशनल मदर लैंग्वेज डे जो खोड़ 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 वाधायूं। प्लीज़ सिंधी ॻाल्हाइजो, प्लीज़ सिंधी ॻाल्हाइजो। एंड सेंडिंग यू खोड़ खोड़ प्यार ऐं वॾियूं भाकियूं। अचो ॾिसो इहो मज़मून। एंड ऑल्सो वन लास्ट थिंग, नॉट टू साउंड नेगेटिव, बट आई थिंक अॼुकल्ह जी पीढ़ी जेके ॿार 2-4-5 साल जे रेंज में आहिनि, ईअं न थिए कि अॼुकल्ह माउ पीउ उन्हनि खे सिंधी नथा सेखारनि ऐं पोइ हो ॿार जंहिं महिल वॾा थी सिंधी सिखणु चाहिनि त उन्हनि खे सेखारण वारो कोई हुजे ई न। लैंग्वेज मरी रही आहे। सिंधी ॿोलीअ खे जेन्युइनली ॾाढो वॾो थ्रेट आहे
एंड आई थिंक असांखे उनखे प्रोटेक्ट करणु खपे, पंहिंजे ॿारनि खे सेखारणु खपे। रियल लाइफ में जेके असांजे आसे पासे वारा सभु सिंधी घरनि में हिंदी ॻाल्हाईंदा, उर्दू ॻाल्हाईंदा, उन्हनि खे सिंधी ॻाल्हाइणु खपे। बाक़ी जीअं तव्हांजी मर्ज़ी, सिंधी खाधा खाओ, सिंधी कपिड़ा पायो, सिंधी गाननि ते डांस कयो, हैव फन बीइंग सिंधी एंड बी प्राउड ऑफ इट। ओके, शर्म न कजो सिंधी पाण खे सॾाइण में। असां पाण शुक्र मनायूं कि ॿारनि खे इंग्लिश, हिंदी, मराठी, ॿियो जेकियूं बि लैंग्वेजिस आहिनि स्कूल वारा सेखारनि था, एटलीस्ट घर में असां ख़ाली सिंधी ॻाल्हायूं, ॿारनि जे कननि ते सिंधी पए जीअं उहो सिखनि, एंड असां पाण वॾनि जे कननि ते बि सिंधी पवंदी रहे। शल आसीस करे असांजी सिंधी ॿोली माता। हाँ, एंड आई ऑल्सो वॉन्टेड टू टेल यू, असां हर साल कोशिशि कंदा आहियूं इंटरनेशनल मदर लैंग्वेज डे ते कोई स्पेशल वीडियो ठाहिण जो। असां जेको लास्ट ईयर वीडियो ठाहियो उहो असां हिते तव्हां लाइ लिंक कंदासीं, प्लीज़ उहो बि ॾिसजो। सभिनीनि ॼणनि पंहिंजो वाधायूं मोकिलियूं फ्रॉम डिफरेंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड, त उहो वीडियो ॾिसजो अगरि न ॾिठो अथव त। एंड प्लीज़ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, सपोर्ट कयो, शेयर कयो, लाइक कयो। ॾाढी ज़रूरत आहे तव्हांजे सपोर्ट जी, छाकाणि त पोइ ख़बर पवंदी आहे कि जेके असां महिनत करे वीडियोस ठाहियूं था उहे माण्हुनि ताईं पहुचनि था। ओके, थैंक यू। नमस्ते मुंहिंजा दोस्तो, मूंखे उमेद आहे त तव्हां मुंहिंजा पहिरियों वारा वीडियोस ॾिठा हूंदा ऐं मां सिंधी ॿोली खे क़ाइमु रखण लाइ तव्हां ताईं इहे मज़मून ठाहे रही आहियां। अॼु असां मातृभाषा जे बारे में ॻाल्हाईंदासीं। असांजे सिंधी समाज में असां इहो ॾिसी रहिया आहियूं त अॼुकल्ह सिंधी ॿोलीअ जो वापो तमामु घटिजी वियो आहे। अॼु जे नौजवान पीढ़ी यानी असांजो फ़र्ज़ु आहे त असां हिन हालत खे सुधारियूं। अचो त हाणे असां ॿुधूं डॉक्टर वर्षा उदुदासानी जा राया। मातृभाषा यानी माउ जी भाषा। माउ जी भाषा खे मातृभाषा चयो वेंदो आहे। माता जा 3 रूप आहिनि, हिकु जननी, ॿी भारत माता ऐं टी मातृभाषा। मातृभाषा संस्कृति ऐं संस्कार सां जुड़ियल आहे। भाषा ऐं संस्कृति जो पाण में गहरो संबंध आहे। हर इंसान जी बुनियादी सुञाणप हुन जी मातृभाषा हूंदी आहे। मातृभाषा हिन जे रगुनि में रत सां डोड़े थी। मातृभाषा सर्वश्रेष्ठ आहे। हर को हू सवलाईअ सां सिखी, लिखी ऐं पढ़ी सघे थो। मातृभाषा सिखणु आसान आहे। मातृभाषा आकाश में विहार कंदड़ आहे। माउ जेका भाषा ॻाल्हाए थी सां ई भाषा ॿारु सिखंदो आहे। भाषा जो इहो लाॻापो धीरे धीरे वधंदो आहे। ॿारु कुझु बि सोचींदो आहे त पंहिंजी मातृभाषा में ई सोचींदो आहे। नंढड़नि ॿारनि जे दिलनि में नंढे हूंदे खां ई जेकॾहिं असीं पंहिंजे मातृभाषा जो ॿिज पोखींदासीं त पोइ उमेद रखी सघिजे थी त हू ॿिज सिले जे रूप में शाही वण थी पवंदो। तीअं ॿार सां रोज़ पंहिंजी मातृभाषा में ॻाल्हाइण सां हू पंहिंजी मातृभाषा ज़रूरु सिखंदो। हर क़ौम जी सभ्यता मातृभाषा सां जुड़ियल आहे। सिंधियुनि खे सिंधी न ईंदी, साहित्य न पढ़ंदा त फ़ख़ुरु छा ते वठंदा। इन करे असांखे क़बूल करणु घुरिजे त मुंहिंजी मातृभाषा सिंधी महान आहे। सिंधी भाषा सिंधियुनि जी सुञाणप जे हिकु निशानी ऐं सिंधियत खे संभाले रखण जो वसीलो आहे। मातृभाषा में उहा ताक़त आहे जो माण्हूअ खे क़दम क़दम ते हर क़िस्म जी मदद मिलंदी आहे। इन मां साफ़ ज़ाहिर आहे त मातृभाषा असांजे मन जे गहराइनि सां लाॻापो रखंदड़ आहे। जॾहिं असांखे को दर्द या का पीड़ा थिए थी त इहो दुख असां पंहिंजी मातृभाषा में ई ज़ाहिर कंदा आहियूं। हिते इहो मज़मून पूरो थियो। असां हिन चैनल ते इंटरनेशनल मदर लैंग्वेज डे लाइ मातृभाषा स्पेशल हर साल कोई न कोई वीडियो ज़रूरु ठाहींदा आहियूं। आशा आहे त तव्हां पहिरियों वारा वीडियोस ज़रूरु ॾिठा हूंदा। अगरि तव्हांखे मुंहिंजो इहो मज़मून वणियो हुजे त महिरबानी करे लाइक कंदा ऐं सब्सक्राइब कंदा ऐं नोटिफिकेशन बेल ज़रूरु दॿाइजो ऐं कमेंट्स में ॿुधाइजो कि मुंहिंजो इहो वीडियो तव्हांखे कीअं लॻो। तव्हांजो कमेंट्स में ज़रूरु इंतज़ारु रहंदो ऐं पंहिंजी मातृभाषा में ॻाल्हाइणु कॾहिं बि न छॾिजो। हाणे मिलूं था ॿिए वीडियो में। थैंक यू, बाय।